चाचा भगन गाल कई त रेस कास मके एड़ी उछल दिनी आ तो हु पाणी गाल में अची तो शफन मु गौर कयो त ये गालियूं अजायूं आहिनि बाबा। हिक त शहबाज ऐं बहराम रईस आहिनि, जेसी ताईं पाण में वेही तय न कनि तेसी ताईं फस्ता अलाए किथे वञी पहुचनि। ॿियो त मूमल वञण लाइ तयार आहे, मिनतू पई करे त खेसि रोकण बेकार आहे। शफन छॾ ज़िद बाबा, ॿियनि खे छा आहे, चवंदा आहिनि त मल विड़ हिकु आयो त मूं ते आहे। पोइ माण्हू पहिरीं मल में ॿिए पार। मां सोट मूमल जे लाइ तो कढ़ा, मता समझी त मां पांजे लाइ तो सतू खावा। हैफ तई शफन, मां ये समझंदुसि यार, मां मलाला नथो चाहियां। चाचा कोई भरोसो रखो रब ते, मां तय थियण खां पोइ पाण उनखे पहुचाईंदुसि। सुठो न आहे त हाणे पहुचाए पोइ ये मामला तय करायूं। घटि में घटि छिक ताण जी छकड़ी त न हूंदी न यार। यो अग में चवी चाचा, हाणे सोट के रोकण खां बाद छडण मां पाजी बेइज्जती तो समझा। शफर 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 छा छो चाची? मूमल तबीयत बिगड़ी वियसि छा? न सोराब, बाकी छा थियो आ सोट मूमल खे चाची? हु जफर जबरदस्ती वठी तो आने मूमल खे। छा? हाँ वाट ते हुंदा जी शफन छेरा छल। शफन शफन, अरे यार छॾ ज़िद खे, अल्लाह रहम करे। बाक़ी तो त विसामल बाहि खे फूकू ॾिनियूं आहिनि धाणो। विसामी ना है सोराब, तू जझड़ दिसंदे जझड़, धाणो धड़किया ने धड़की ना है। अम्मा अलाए किथां खां वञी किथे पहुतस। मुंहिंजे मुक़दर त मूंसां जुठियूं कयूं आहिनि। रब जा एहसान मञ नूरी, रब ॾिसंदो आ, आज़माईंदो आ त मुंहिंजे बंदे में सब्र ऐं सहब केतिरी आ। उन मालिक जा एहसान आहिनि, वरी बि शुक्र अथसि जो सलामती सां पहुती आहियां। जी अम्मा। बादल सां जेकी मीरल जुठियूं कयूं आहिनि, तंहिंजो लेखो करे न सघंदी आहियां। खोड़ भेरा मौत जे मुंहं खां थी मोटियो, पर साथ न छॾियई। अम्मा लुछण ऐं सचाईअ जे करे बादल साह में सांढण जहिड़ो आहे। इहा घटि हिम्मत कई जो छापो हणी मूंखे छॾाई। अम्मा ख़बर आहे केतिरो वक़्तु बेसमग वटसि रहसि। बिलाशक धीअ, बादल जी मोहबत, सचाई ऐं बेपनाह निभाह जो को मुल नाहे। हू आहे ई खुलूस वारो इंसान। अम्मा जीअ कॾहिं दादा न आयो हो? कॾहिं बि न, जेको तुंहिंजे हूंदे आयो हो। कव्हां लाइ मासी शबाना बि न? नूरी, उहे हिते कीअं ईंदियूं? छो? दादनी न छॾेनि हा। छो न छॾेनि हा? मां न हुयसि त हमदर्दीअ लाइ तो वटि अचनि हा, लही त कोन वञनि हा। बिरादरनि जा तकरार नथा सुझनी? छॾ।
त नूरी हुन जे लाइ हमेशा जे लाइ मरी वई। तकड़ी अच भेणा, तकड़ी अच। हाँ बासठ लिखी वञ भेण। शोदा केरा शफ़ना। अदा तोखे मुंहिंजो कसम धक न हणण जाए शफ़न। मां चवां थो लिखी वञ। भेण तूं अहिड़े लिखी वञ। शफ़ना मोटी वञ न त ज़फ़र ज़मरक आहे ज़मरक। अदा ज़फ़र चवीस तो मूं महिल वापसि हली वई। कमज़ोरी ज़ाहिर कयां न। वापस में सब कुछ अची वयो भा। अम्मा ॾे बि त तव्हां ॾे बि। तूं फीस ॾिनी हुई न मूंसां हलण जी। ठीकु आहे अदा। Anyang tadi tus, mana tus, bermula tus na. भेण तो कसम विधो आहे पर ही नथो अटे। हाणे सीने वारी तो ठोकियांस। ज़फ़र भी ज़मरक आहे ज़मरक। न अदा अदो नहीं। तो मूंखे कमज़ोर करे विधो आहे भेण। अदा मां तोसां सलामती सां निकिरण थी चाहियां। जेकॾहिं तोखे धक लॻो त बि वेल, जेकॾहिं शफ़न खे को धक लॻो तॾहिं बि वेल। अदा अलाह की मन भा नहीं हल। हल भेण हल हल। किथे छेड़ो ज़फ़र सां तो नाहे त न थी सके तो, पर जेकॾहिं इएं आहे न त पोइ क़ासिम करनि था खरे या मारे। मां तोखे घर ताणी वञण ॾींदुसि। छपन छेड़ा छेड़। ॾिस न शफ़न पक ज़फ़र सां हूंदो। कर हाई करे ही साइस सिद्धो तो ठोकियास। खबर पए त क़ासिम करनि था खरे या मारे। न हाई कर कसम। हाँ हिन तरफ़ का फेरनि शायद सफ़र निकिरी। सफ़र मां तुझे घर में थी भी सोच मुंह में रखे वापस वठी दोस्त। इसने हटी हलियो हुयो शायद लगे यही तो। लाल अली ज़फ़र जी सार लहूं। जेकॾहिं ज़फ़र खे कुझु थियो आहे न त पोइ क़ासिम करनि था खारे या मारे। किबला सब कम न कोरा मजा थई कोरा मजा मुंहिंजा बाकी जेकॾहिं न दादन खे दसियूं हा त सरदार जी गुस्ताखी करण लाइ पहुचिया उते ई पियो हुजे हा। यार मुंशी तूं मूंखां ज़ोर आई, मुंहिंजी जाइ न आहे तोसां। एॾे छा में ज़ोर आहियां?
कोन चयो मैं त अग वठूंसि तो न चयो त छॾे ॾेसि। रोकियो तो या मुंह साम्हूं चढ़ियो था वञी? छा चयो ही ॿुधाए त न हणीसि? ख़ामोश। ॿिन्हिनि झिरकनि वारी चुरचुर लाइ ॾिनी आहे। तव्हां ॿई झिरकियूं आहियो। झिरकियूं छा बाज़ जो शिकार कंदियूं? झिरकियूं खुद शिकार थी वेंदियूं आहिनि। मूंखे कमु खपे। रैस ईमानदारी सां थो चवां त मेहार खणण जहिड़ो न आहे। मेहार खे खणजे साण अवल कुटाए पाण पोइ सार लाइ वरी साथीअ जी। मूंखे चयाई त तूं दादन खे हणंदे त मां वरी तोखे हणंदुसि। हा मेहार रैस इहो मिड़ई भौगण में चयो मांसि डिॼी वियो कि भला जेकॾहिं ही हणे सा त मां रोकियां सा। असुल कोन कि भला असुल कोन पुॼे पाण खां कोन मयार वरी वेचारे मेहार ते। मुंहिंजी ॿुधो ॿई ॼणा। हुकुम सरकार। मां एसपी साहब सां मिली आयो आहियां। हाणे तव्हां ॿिन्हिनि खे चौकी ॾियणी पवंदी। चौकी किथे कि भला? उन ई ज़मीन ते जंहिं ते शहबाज जो कब्ज़ो आहे। अब कि भला ही जेको गोराम खान थो न चौकीअ जो सफ़ा फड़ थो ऐं तोखे तप आहे। उहे कोन अथसि रईस। जॾहिं मैदान में लहंदो आहे न त लिकियल तप बि ज़ाहिर थी पवंदो अथसि। गोराम दवा खयूं वञोसि ऐं खाराइजोसि। पाण ई उते ठीकु थी वेंदो। जेका उते सड़ियल रांडी आहे न तव्हां ॿिन्हिनि खे उते बीहणो आहे। हा पर होशियारीअ सां जेको न ईंदो वञे उनजो लाश अस्पताल में पहुचंदो वञे। बिल्कुलु रईस। गोहराम ईअं ई कंदो। बिहार में मच्छी मुड़स थी मुंह ॾींदो। गोहराम जे मच्छी मुंह न ॾिनई न बिहार त ही संघार तोखे छत में उबतो टंगींदो। आंड्रा वात मां निकिरी ॿाहिरि आईंदई जिन खे वापसि न करे सघंदे। शहबाज खान जी ससुअ खे तीली ॾियणी आहे। तीली रईस सिर ॾेई सरसी कबी। ऐं मेहार वरी मुड़ंदो लड़ंदो। सरदार लड़ंदो हाकारे हुकारे विढ़ंदो। चए ईअं न थियो। अॻ में मां माफ़ कयो मांव हाणे न कंदोमांव। मूंखे इहा ज़मीन आजी ऐं आज़ाद घुर्जे। छो त शहबाज खान जो वजूद निसार थी वञे। पुफी अचे ही वठ तुझी अमानत। तुझा लख थोरा साबू फ़कीर जा जेड़ो ॾिनो असुल मिंट कम थी वियो। कुर्बान वञे अड़ी अम्मा जो मूंखे छॾे वई हुई अकेलो। अम्मा शाबस हलिया भाकुर मुंहिंजी राणी थी। तूं केॾां वई हुई? तो समझ में मूंखे नथो अचे अदा सफ़र। तिन सोहणीअ खे किथे विहारिया? अखियुनि में विहारिया, जिगर ते विहारिया, दिलि में विहारिया, किथे विहारिया? अॼु त ख़ुशी में नथी मापा। हाणे थोरी देरि खां पोइ मिठाइयूं विराईंदसि। तूं वेह त सही। पुफी माण्हू पंहिंजी अमानत ऐं इज़त जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। ॻाल्हि त ॿुध। तूं केरु थींदो आहीं जेको मूंखे नसीहत थो करी? हा हिन सतायल जो भाउ नहीं सुभा। छा थियो थे अखियूं खोले ॾिस। ही सूमल न आहे मूमल इन खे वरी भेण कयो अथसि। ख़ुदा जी कुदरत आहे इन मेसड़ी बची मान कयो आहे भाउ कयो अथसि। अदा ज़फ़र जेकॾहिं हाणे मां कुझु पुछां न त तूं दिलि में न कजाए। मां हाणे चाचीअ जो कख बि न सहंदसि। मां उते वेहण जी न कई आहे। मञां थी त शफ़न जी बेवकूफ़ी में फासजी वियसि पर मां बाबा ऐं अम्मा खे चवंदी रहियसि। तोखे ऐं अदे कासिम खे बि जवाब कोन ॾिनुमि ऐं अचण जे लाइ तयारु रहियसि। मां फटिजी
अस्पताल पहुतस छाजे लाइ हेॾे अचण जे लाइ न ऐं उन जा तव्हां ॿई गवाह आहियो जेकॾहिं उतां निकिरी अचां हा त बि टिको जेकॾहिं हितां थी वञा त बि गिला जो गांगो मां हिते रहण चाहियां थी त पोइ छो मूंखे घटि वधि चवे अदा जेकॾहिं चवे न त कंहिं ॾोह सां चई भले भले केॾी वॾी तकरीर करे वई आ हा अॻे त 1.5 फुट जी ज़बान हुई या हाणे त 2.5 फुट जी ज़बान थी वई अथई चङो जो तूं ॿाहिरि वे हा ऐं हाणे इहो साद पाक थियण जी कोशिश न कर साद पाक थियण जी कोशिश हा इहे कलियूं कढी इहे कावनि खे न ॾेई छॾिया हा ख़ुदा जी कुदरत मेसड़ी बची मान कयो आ पुफी तूं मूते रहम कर महिरबानी कर मूते जेकॾहिं तूं हिन जी इज़त न कंदी त ही बेवस छा कंदी ज़फर ॻाल्हि ॿुध तूं विच में न ईंदो कर मां ॼाणा हीअ ॼाणी अदा ज़फर तूं हिनखे छॾेसि मां हाणे सोचे छॾियो आहे पाणे हिनखे पतो पइजी वेंदो पतो त हाणे तोखे बि पइजी वेंदो सारा छा आहे हाणे तोसां सारा कहिड़ो हशर थी करे हा तव्हीं छा थो बादल हा कासिम शहबाज खान जी नियत में खलल आहे मूंखे ॻोठ छॾण जूं धमकियूं थो ॾे परेशान न थी बादल असीं आहियूं न रईस सां मिलूंसि था चऊंसि था त इन ॻाल्हि तां लही वञ न लथो न त कासिम करनि था खारे या मारे कंहिं गड़बड़ या तकरार जी ज़रूरत न आहे कासिम इज़त ऐं एतिराम सब्र ऐं सहप सां खेसि सम्झायो छोकिरी राज़ी थिए त भली किथे बि वञे मां आरो न थींदुसि छा मतिलब किथे बि बहराम जी बिरादरी जे लाइ चवंदे थोरो ई छॾिबुसि पंहिंजी बिरादरी जी ॻाल्हि कर बादल हूं ईअं ई चयो कासिम त पंहिंजी बिरादरीअ मां कंहिं वटि बि वञणु चाहे त मां नाराज़ न थींदुसि जेतिरो हुन वीचारीअ भोॻियो आहे ओतिरा ई मूं कशाला काटिया जसा बादल तोखे वाक़ई तो माई खतीजा सां निभायो आहे बाक़ी हिन मीरल जी बदमाशन बिरादरी खे ख्वार करे छॾियो आहे इहो ई त मसइलो आहे न रईस अहिड़नि माण्हुनि खे लगाम ॾियण जे बजाए पाण थो हला करे किथां जो इंसाफ़ आहे जेकॾहिं तव्हां साथ न ॾींदो न ॾाढो खणी वेंदुसि मासी वारनि खे वठी तूं दिलि न लाहे बादल असांजे रत जो थोरो बि तुंहिंजे मथां कुर्बान छो त तो नेक नियती सां निभायो आहे न त इहे औरतूं रुली वञनि हा अञा छा रुलनि मीरल जे करे किथां खां किथे पहुती छोकिरी कुदरत वारे समकनी में मीरल मुर्दार जे चंबे मां छॾाए वतमि छोकिरी न त आसरो लाहे वेठो हुअसि असीं रईस सां मिली खेसि मिंथ कयूं था ऐं जे मिंथ न मञई न त ॿिए तरीक़े सां खेसि मञाइण ॼाणूं था मंझी वेंदो रहेसि कीअं न मञीदो जेकॾहिं असांजी न मञई न त असां बि कोन मञीदासूं तूं हुननि जूं खंथियूं खणंदे हुननि खे हथ न आहिनि ॻाल्हि आहे मज़ाक आहे चाचा रोड़ी भॼी वियो न त छपन छेर आहे छेर छॾ हाणे शेर वरी धूड़ आई ॼाहे जहिड़ो मुंहुं खणी ठिशू ठिशू करे वापसि मोटियो ई चवंदो थो अथई त शफ़न शेर आहे शेर तूं जी आसरे धाणो वते ड्राड़ू हणंदी ऐं तूं वरी खाली मोटियो आहीं चाची न ॻाल्हाए मूंसां त ख़बर अथई थाणो थणकी आहे धणकी न आहे मां ठारियास तूं वरी ॿारीस रूसी ॿिली ॿ विढ़ाए कंदी चट तूं चुप कर चीनी चमड़ा ये चुचू अखियूं चुभे न छॾे थाणो थणकी आहे धणकी न आहे ओ छाजी वाही वेठी हुई हो जो मुखे थी चमड़ो चवी तोखे न या हिन पके गेरे खे जॾहिं तोखे बि चवंदसि त ठहे थो तो कड़ा छह करे छॾिया आहिनि जो ॿेकी बीठो मूं कोशिश कई मूं मालूम सां पाण निकती
फतेह जफर जोरी करे हा बंगाल जो बांदर थाणो धणकिया धणकी ना है बुधम थाणो धड़किया बाकी ॿिया न धड़कान ईअं न मां घर ते चढ़ाई कंदो सास छॾियासि न मूंखे छप्पड़ न चजाए दिल के दुआ ही कौन थी लगे शपन जो तू ये करे सकी धाणो कंदी धाणो हा करे देखंदी ता बिनी निखे थाणो धणकिया धणकी ना है हाणे माठ कर यखीअ सां मेजाल बि नथो ॾुखई छॾ मूं माले जी पचर जॾहिं हू हुते पाण राज़ी आ त पोइ तूं हरू भरू छो थी शफ़न खे बछड़ाई हाणे हाणे वञ तू वञ धंधेदारी जी कर मां ॼाणा मुंहिंजो कम ॼाणे सॼी उम्र घर में वेही खटूं भञियूं थई हींअर ताणी छा कयो थई थाणो न हुजे हा त घर हलई हा थाणो धणकिया धणकी ना है गौरव जी बाबा साईं बादल के ज़ाहिरी धमकी न ॾिजे छो बाबा साईं को मथा लही आयो आ छा समझण जी कर समझायो चरियाग में ही ख्वारी थिया वरीब थींदी जिन कासिम ऐं ज़फर वारा फिरिया तो कामयाबी घटिजी वेंदी पर उहे संगार खिलाफ महाडे में मदद का मुंह मोड़े वेंदा जेस ताईं ॿिया बरजुस्ता माण्हू हथ कयो न तेस ताईं बादल ते सख्ती बजाए नरमी रखणी पवंदी ऐं तूं कंहिं बि तरीक़े सां छोरी जी माउ खे राज़ी कर त हिन हवेली जा बाग निराला थियनि ठीक आ बाबा साईं जी तहां जी मर्जी मां अज इन कम सां लगा थो हा त कड़े जज्बात जी जरूरत नाहे ऐं बादल खे वठी आ त परचायांसि जॾहिं संगार सां मामलो निबरियो ऐं बादल नई तरीक़े सां बि राज़ी न थियो न त पोइ या लड़ींदो या चोरी हवाले कंदो बादल जी अम्मा सही थी चवे हार न मञींदुसि शहबाद जे धमकिन ते गोठ छॾे ॾियां मीरल भी त आहे न वरी आफ़तूं आणींदो हा पुट फशरीअ खां त बहितर आहे त ॻोठ में हुजो ई न मां हलियो वञा पोइ भली गोठ छॾे ॾिजो बादल तूं काॾे वेंदी असांखे छॾे नूरी छा आहे त सॼण बि ॻोठ वारा ऐं दुश्मन बि ग़लति था सम्झनि छा ग़लति था सम्झनि त मां तुंहिंजी लालच में रहियो पियो आहियां जेको ईअं सम्झे थो न त सम्झण ॾींसि जेको पंहिंजी सिर जी बाज़ी लॻाए ऐं उन लाइ मां सोचणु शुरू कयां थी त सड़नि भले सड़नि साड़ सड़िया न नूरी न ईअं न चव चवंदसि बादल मां वॾे वाके चवंदसि मोहबतुनि जो हिकु माण्हू नाहे हूंदो बादल भली अमां बि ॿुधे माण्हू जो लक्षण सभा सच्चाई ऐं निभा बि माण्हू खे पंहिंजो बणाईंदो आहे बादल तुंहिंजे इन निभा मूंखे ख़रीद करे छॾियो आहे जेकॾहिं अमां तोसां शादीअ लाइ सोचींदी त मां इनकार कोन कंदसि न नूरी न ईअं न चओ छा निभा इन ॻाल्हि जे लाइ कयो वेंदो आहे छा सच्चाई कंहिं लालच जी मोहताज हूंदी आहे छा हीरो थी कंहिंजी दिलि फतह करे सघिबी आहे न नूरी न दिल जी दुनिया फतह करणु कंहिं बि मुल्क खे फतह करण खां ॾुखियो कमु आहे तूं इहो चई इहो साबित करण थी चाहीं त मूं इन लाइ कयो आहे न नूरी न अचो अचो ज़फर आया त आहियूं सरदार होॾां फेरो कयो या न केॾां जेका संगार जी ज़मीनुनि में मुंहिंजी ज़मीन आहे न सरदार छो तव्हां पाण त नियापो कयो त तरसो एसपी जो ज़ोर आहे पर संगार जा माण्हू उते अचनि था गोहर सां लड़िया आहिनि असीं बि खैर ख़बर ॾींदासीं सरदार पर असीं कंहिं ॻाल्हि जे लाइ आहियूं चओ सरदार बादल खे धमकाइण लॾण लाइ ही साइण इहो मुनासिब न आहे सरदार सरदार
इहो अॻ में बि अर्ज़ु कयोसीं त महिरबानी करे ईअं बादल सां पेश न अचो। असांजे लाइ नागवार आहे सरदार। न सिर्फ़ नागवारा पर बेइज्जती भी आहे सरदार। मूं बराबर खेस लड़ण जी धमकी ॾिनी आहे, ॻोठ छॾण। सो बिन लए जे नथो संभाले सघी जा मीरल खे पले नथो सघी त हथ गढ़। बिरादरी जे बदनामी जो सबब न थी न। कीअं बि आहे गोहर, सरदार सहारो नथो बणिजे त बाक़ी बादल खे ही साहिब न। हा सरदार, मीरल या दादन का वारसी ॾेखारी न त कुतर जी मशीन में अची वेंदा। हा हा, मीरल ऐं दादर जूं गुले खां बाहूं कटे छॾियो त जीअं खाइण जे लाइ हलाक थी वञनि। मां तव्हां सां गॾु आहियां, गॾु। न बादल न, तूं ग़लति आहीं। न मासी, मां सही आहियां। जॾहिं नज़ीर हयात हो तॾहिं बि त मीरल तंग कंदो हो न। छा तॾहिं बि तो इन ई नियत सां मदद कई हुई? हरगिज़ न, तो जहिड़ो वरी मिलंदो इन जे करे त तोते भरवसो कयोसीं बादल। हा बादल, नसीब जी लिखत ते को बि लीक नाहे वारे सघंदो। रब असांजी मदद कंदो। मां मीरल या शहबाज खान जहिड़नि वेशन खां त 1000 बार तुझे सहारे में सलामती ऐं सुकून महसूस कंदसि। इन्हीअ में को शक कोन्हे नूरी। तूं न हुईं त बि बादल खे मूं ईअं ई चयो हो। मां ईअं नथो करे सघां। तव्हांजो साथ ऐं तव्हांजी इज़त ते ई दम तोड़ींदुसि। बाक़ी ईअं न कंदुसि जीअं तव्हां सोचो थियूं। ओ बादल हो, ओ बादल बादल हो। ओ सरदार शहबाज खान घुरायो थई। जल्दी उते पहुच, बिना देर जे नाए तूने जो जिम्मेवार तू हूंदे। मां हाणे हलाए थो। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आ। मां थी अचां थो। न बादल, तूं न वञीस। वेंदुसि। तकलीफ़ में अची वेंदे पुट। परवाह न आहे मासी। ऐं हा, जेकॾहिं मूंखे का तकलीफ़ अची वञे न त महिरबानी करे ज़फ़र या कासिम जे घर हली वञिजो। रोज़ तो